मटियारी पीएस 57 जो जीडीए उम्मीदवार हाजी जलाल शाह जा मोड़ साफ़ी मोहम्मद सलीमान दी वालदा दी ताज़ियत लाइ ओॾे लाल पहुतो। ताज़ियत खां बाद में मीडिया नुमाइंदनि सां मुखातिब थींदे हाजी जलाल शाह चयो त असांजो उथण वेहण ऐं जीअण मरण मटियारी तालके जी अवाम साण आहे। ऐं सिर्फ़ इलेक्शन करे न, हूअं बि तर्जे अवाम जी हर ख़ुशी ऐं ग़मी में पर्सनली तौर ते शरीक थियण खे तरजीह ॾींदो आहियां त जीअं अवाम जे हर ॾुखे सुखे टाइम में पंहिंजे वस आहर हर मुमकिन मदद करे सघां। ताज़ो बरसातुनि दौरान भी आऊं पर्सनली तौर मटियारी जी अवाम सां हर हंधि गॾु हुयसि ऐं वस आहर हर मुमकिन मदद भी कई। मुखालफ़नि वांगुरु न आहियां जिन खे रुॻो इलेक्शन वेझे अचण महिल ओचितो अवाम जो ख़्यालु ईंदो आहे। इंशाअल्लाह इलेक्शन खां पोइ बि तव्हां मूंखे अवाम जे विच में ॾिसंदा, मुखालफ़नि वांगुरु इस्लामाबाद या कराची में न, जेके अवाम जे वोटनि ते मुंतख़िब थी ऐवाननि में पहुचण बाद इन अवाम खे विसारियो छॾनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ व्हाट्सएप नंबर 03427223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।